नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठठो मां ख़बर ॾींदा। नेशनल प्रेस क्लब गारो में दावे जी सोशल वर्कर फेज़ मोहम्मद गौरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मियां शहबाज अकरम सां मुंहिंजो जगह जो सौदो थियो हो, जंहिंमें हिन मूंखे 1 करोड़ चेक ॾिनो, जेको सिंध बैंक गारो मां बोनस थी वियो। जंहिंखां पोइ मूं मियां शहबाज अकरम सां राब्तो कयईं। हू मूंखे तारीख़ ते तारीख़ ॾींदो रहियो। जंहिं बाद मूं SSP ठठो खे दरख़्वास्त ॾिनी। जंहिं दरख़्वास्त जी इंक्वायरी खां पोइ मियां शहबाज अकरम ते गारो थाणे ते FIR दाख़िल कई वई। FIR दाख़िल थियण खां पोइ मियां शहबाज अकरम ऐं उन जा साथी, जिन में अॻूणो ASI कासिम अली पवार, मुमताज़ अली उर्फ अली मला, इरफान आरई, मूंखे FIR तां हथ खणण ऐं मूं ते ठठो ऐं कराची में कूड़ा केस दाख़िल करण ऐं कंहिं वॾेरे जे चवण ते मूंखे अगवा करे तशद्दुद करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे इन्हनि माण्हुनि मां जानी ऐं माली नुक़सान जो ख़दशो आहे ऐं हिननि पारां फ़ोन ते मिलियल धमकियुनि जी रिकॉर्डिंग पिणु मूं वटि मौजूद आहे। हिन IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP ठठो ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जेकॾहिं मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार मियां शहबाज अकरम, अॻूणो ASI कासिम अली पवार, मुमताज़ अली उर्फ अली मला ऐं इरफान आरई हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।